अपडेट के नाज़रीन गर्ल्स हाई स्कूल फुलरियूं जे 6 शागिर्दनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे। गर्ल्स हाई स्कूल जे 70 शागिर्दनि मां 6 ॼणनि जी टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आई आहे। सिंधड़ी मां के अपडेट कयूं पिया जिते गर्ल्स हाई स्कूल फुलरियूं जे 6 शागिर्दनि खे कोरोना जी तस्दीक थी वई आहे। अपडेट्स मालूम कंदासीं असद शाह लाइन ते मौजूद आहे। असद, छा स्कूल्स बंदि कया विया आहिनि सिंधड़ी में? हाँ जी, जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोरोना वबा जी लहर हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो तालुके सिंधड़ीअ में अची वई आहे। उन में जेको आहे सो जीअं ई स्कूल खुलिया आहिनि कोरोना वबा जे लॉकडाउन खां पोइ उन में जेको आहे सो फुलारियूं जे गर्ल्स हाई स्कूल जी में जेको आहे सो हेड मास्टरियाणी मौजूदु 70 शागिर्दयाणियुनि जी जेका आहे कोरोना जी टेस्ट कई वई आहे, जंहिंमें जेको आहे सो 6 शागिर्दयाणियुनि खे जेको आहे सो पॉज़िटिव आई आहे, जंहिंमें हमीदा, मरियम, सीमा, एमन, रेखा ऐं जेको आहे अफ़सा शामिल आहिनि, जिनखे जेको आहे सो कोरोना पॉज़िटिव अची वई आहे। उन खां पोइ जॾहिं जेको आहे हेड मास्टरियाणी चयो त अञा ताईं असां सां जेको आहे सो इख़्तियारनि अञा राब्तो न आहे कयो हुयो त स्कूल बंदि कयो वेंदो या छा, जॾहिं त उन हवाले सां इलाइक़े में इहो पिणु ख़ौफ़ जी लहर छायल आहे त हाणे जेको आहे सो इहो स्कूल बि सील थींदा, ॿारनि जी तालीम बि मुतासिर थींदी, उन सां गॾोगॾु जेको आहे सो इलाइक़ो बि सील कयो वेंदो या न। अञा ताईं जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया इख़्तियारियूं स्कूल न आहिनि पहुतियूं, न ई को उन हवाले सां हिदायतुनि जा उपाउ वरिता आहिनि। ऐं 6 शागिर्दनि जे कोरोना जी पॉज़िटिव अचण जी तस्दीक MSRHC फुलारियूं रियाज़ में मणपुण करे चुको आहे। जी बड़ी मेहरबानी असद शर अपडेट करण जे लाइ। नाज़रीन के अपडेट कयूं पिया गर्ल्स हाई स्कूल फुलरियूं जी 6 शागिर्दनि खे कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे।